ये तारीख़ी क़ब्रिस्तान मीरपुर ख़ास जे मकानी टालपुर मीरनि जे ख़ानदानी क़ब्रिस्तान आहे। 17वीं ऐं 18वीं सदीअ जा ही मुक़बरा टालपुरनि ख़ानदान जो अरूज संदन बहादुरी ऐं शान शौक़त जी गवाही ॾियनि था। चिटोड़ीअ जो ही ज़मीन उन जंगजुनि ऐं हुक्मरान जो आख़िरी देश आहे जन कॾहिं सिंध जी तक़दीर जा फ़ैसिला कया। सहरा जे ख़ामोशीअ में दफ़न ही रगो पथरनि जा ढेर न आहिनि, पर सिंध जी तारीख़ जो गुमनाम बाबा आहिनि, जिते मौत बि ख़ूबसूरतीअ जो लिबास ओढ़े छॾियो आहे। मीरपुर ख़ास जे तपंदड़ मैदाननि में वक़्त जे धूड़ हेठि लिकियल हीअ आहे चिटोड़ी क़ब्रिस्तान, हिकु अहिड़ो मकान जिते सदियुनि जो सफ़र कंदड़ हुक्मरान हाणे अब्दी निंड सुतल आहिनि। ज़माना गुज़री विया, हुकूमतूं बदिलजी वियूं, पर चिटोड़ीअ जा ही कुबा अॼु बि पंहिंजे मुड़सीअ सां ॿी तारीख़ खे संभालियो बीठा आहिनि। इहे असांखे यादि ॾियारीनि था त इंसान जेतिरी बि अज़ीम माणे आख़िरकार खेसि मिटीअ जे हंज में ई वठिणो आहे, पर जेको फ़न ऐं जेका तारीख़ हू पुठियां छॾे वञे थो सा हमेशह ज़िंदा 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 हमेशह ज़िंदा 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 ज़िंदा।